एड़ो खुल्क जो जहान में एड़ो को मिसाल ही न थो मिले जेड़ो मदीने वाले साईं जो खुल्क सो। दुश्मन गारियों ॾियन, घट वध ॻाल्हाइन, नाशाइस्ता लफ्ज चवन, पर मदीने वारो साईं सब्र करे। दुश्मन पत्थर हणन, मदीने वारो दुआ दी। ओ दादू वारा जरा महबूब जे हुस्ने खुल्क के ॾिसो, वरी पंहिंजे गिरेबान में भी थोड़ी नजर फेराए। फकीर साहब हिकिड़ो सो को माण्हू आयो से इम्तिहान वठण, ॾिसां त कहिड़े फकीर केतिरे पाणी में आहे। फकीर जंग में झूपड़े में वेठो पियो हला हला करे। फकीर साहब मूंखे बाहि ॿारणी आहे, टांडो खपे। बाबा टांडो मूं वटि कोन्हे। चइसि न न महिरबानी कयो, मूंखे टांडो ज़रूरु ॾियो त मां बाहि ॿारींदुसि। बाबा चयो मां त मूं वटि आहे कोन। न साईं महिरबानी कयो, ॾियो मूंखे ज़रूरु। अरे बाबा चवां थो त मूं वटि आहे ई कोन, ॾिस आहे, नज़र अचे थो। साईं ईअं न कयो, अलाह वारा सखी हूंदा आहिनि, महिरबानी कयो, मूंखे टांडो ज़रूरु ॾियो, मां बाहि ॿारींदुसि। अरे अहिड़ा तो पाथर हणाए भेड़ा तोखे चवां थो त कोन्हे। चइसि दूहो दुखियो आहे ऐं खई मोचड़ो। भेड़ा अहिड़ा तूं पाथर हणाए, तूं मूंखे फ़कीर माण्हू खे तंग करण आई। चइसि हाणे बाहि भरी वई आहे, हाणे बाहि खूब भरी वई आहे, सही थोरो टांडड़ो मूंखे बि ॾियो। अदा फ़कीर त आहियूं अल्हम्दुलिल्लाह, पर बाहियूं बि भरियूं पियूं। इल्म बि पढ़िया अथऊं, मौलवी बि थिया आहियूं, पर बाहियूं बि भरियूं पियूं आहिनि अंदर। सुभान अल्लाह। इल्म पढ़ण, फकीर बणजण बी ॻाल्हि आहे, ऐं सुहिणे हबीब जे इख़लाक वारी सुन्नत अपनाइण बी ॻाल्हि आहे। इल्म वहाबी भी पढ़ियूं वेठा आहिनि, तसव्वुफ जी दावा त हू भी कयूं वेठा आहिनि, तसव्वुफ जी दावा करण वारा त हू भी वेठा आहिनि जेके चढ़ा गिछीअ में निमाज़ जो सजदो न ॾियनि, चवनि था असां बि नफ्स कुशी था कयूं। इन्हे के तसव्वुफ न सरबो आहे, इन्हे के इल्म न सरबो आहे, इन्हे के मारिफत न सरबो आहे। इन्हे के ज़ाहिरी इल्म हुजे या बातिनी तसव्वुफ हुजे, असांजे लाइ आइडियल ज़िंदगी आहे त मदीने वारे साईं जी ज़िंदगी आहे। मुझे महबूब जो तरीको ॾिस, ओ दादू वारा मुझे सोने हबीब जे तरीके के अपनाए, महबूब जे सुन्नत ते अमल कर। साईं फरमाता इन्नमा बुइस्तु लिउतम्मिम मकारिमिल अखलाक, मूं मोहम्मद करीम के रब हिन जे लाइ मोकिलियो आहे त आला इख़लाकनि जा दर्जा मुकम्मिल कयां। दुनिया वारनि खे इख़लाक सेखारण जे लाइ मदीने वारो साईं दुनिया वारनि खे इख़लाक सेखारण आयो। केड़ो इख़लाक सेखारियई? ओ जेकी संग दिल हुया, जेकी न्याणियुनि खे चेरे पूरींदा हुया, मदीने वारे मीर उन्हनि खे एड़ो त बाज ऐं शफ़क़त जो हथ घुमायो जो अॼु उहे हिक ॿिए जे लाइ सिर कुर्बान करण जे लाइ तैयार थी विया। अल्लाह जो कुरान तो फरमाए वज़कुरू निअमतल्लाहि अलैकुम इज़ कुंतुम आदा फअल्लफ़ बैन कुलूबिकुम फअस्बहतुम बिनिअमतिही इख़वाना। रब जी उन नेमत जो जिक्र कयो, अल्लाह जी उन नेमत के याद कयो जॾहिं तव्हां हिक ॿिए जा दुश्मन हुयो, पोइ उहा मुंहिंजी नेमत तव्हां ॾे आई, तव्हां जूं दुश्मनियूं ख़त्म करे तव्हांखे हिक ॿिए जो भाउ बणाए छॾियईं, हिक ॿिए जो भाउ बणाए छॾियईं। उहा नेमत कहिड़ी? मदीने वारो साईं महबूब जो आया त हुननि जे दिलनि जा बुग़्ज़, कीना, कुदूरतूं, अदावतूं, झगड़ा, इख़्तिलाफ़ ख़त्म करे उन्हनि खे हिक ॿिए जो भाउ बणाए छॾियो। अॼु ज़रूरत आहे इन ॻाल्हि जी, ए सुन्नियो, अॼु ज़रूरत आहे इन ॻाल्हि जी त पंहिंजे सिफ़ुनि में इत्तिहाद
एक बे में मोहब्बतूं पैदा कयूं वञन ये कुदूरतुन जा बिच कढी मोहब्बतुन जा बिच छटिया वञन वदा इहो तरीक़ो इहो नहीं जेको अज तो अपनायो आ मदीने वाले साईं जो तरीक़ो इहो नहीं को हक जी गाल चवे थो त हक के मञण इहो भी मदीने वाले साईं जो सेखारियल रस्तो आहे हक जी गाल के मञजे जिद न कजे जिद करण सुन्नी जो कम ना है जिद्दी तो हो हुंदा है जिद्दी हुआ थुर हुंदी आ आले सुन्नत में जिद न हुंदो आ जने हक जी गाल कनन ते पहुचे त हक के मञण समय ना व अता ना बुधोसी कबूल कयोसी मञोसी हक वारी गाल ते अमल कर हे सुन्नन जो तुर्रे इम्तियाज हुंदो आ अज रुखा जेको असांजे सुन्नियुनि जो हाल थियो आहे अज बद मजहब ज़ोर वठंदा था वञन बद मजहब सिर ते चढ़ी विया आहिनि ऐं असां अज पंहिंजे जुंडनि हिक ॿिए जे पटण में पूरा आहियूं हाँ ओ खुदा जा बाना कुछ खुदा जो खौफ रखो हाणे असां में वरी कई तफरीक़ूं थी वियूं आहिनि तव्हां ॾिसो न खैबर खां वठी कराची ताईं वहाबियुनि जो हिकिड़ो झंडो आहे ऐं सुन्नियुनि जा गण त झंडा घणा आहिनि